मीरपुर बठोरो में अवां खे ख़बर ॾींदा आहियूं लाल बख्श खाड़क जी रिपोर्ट मुताबिक़ मीरपुर बठोरो सूरजमुखी जी पोखाई शुरू थींदे ई ॿिज ऐं भाण ब्लैक ते विकिरो अवाम सख़्त परेशान। रईस मुश्ताक अहमद चांडियो, फ़कीर मोहम्मद अली ख्वाजा, डॉक्टर कासिम ख्वाजा, वडेरो वाहिद परियार, अब्दुल फनी मल्लाह, इमाम बख्श खाड़क, सचल शोरानी, रमज़ान दुरानी ऐं ॿियनि सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त सूरजमुखीअ जी पोखाई शुरू थींदे ई वापारियुनि हिक हटी क़ाइमु करे 660 ॿिज 10 किलो वारो बेगिर रक़म 60,000 वारो 1 लख ताईं विकिरो करे रहिया आहे। 100 बि ब्लैक ते मिली रहियो आहे ऐं भाण यूरिया 3200 वारो 5000 ऐं DAP 7000 वारो 15000 में बोरी मिली रही आहे। उन्हनि चयो त हिते इंतज़ामिया नाले का शइ नज़र नथी अचे, जेको हिते उहो पंहिंजा अघ लॻाए विकिरो करे रहियो आहे, पर केरु ॿुधण लाइ तयारु न आहे। हुननि निगरान हुकूमत ऐं वस वारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी ॿिज ऐं भाण जा मुनासिब अघ मुक़ररु करे परेशानीअ खां बचायो वञे, ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो।